सवाल कयो वियो आहे त जेको शख़्स चर्स अफ़ीम शराब ऐं आइस जहिड़ा नशा करे थो त उन जे पुठियां नमाज़ पढ़ण जो छा हुकुम आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चर्स अफ़ीम ऐं आइस ऐं शराब इहे नशा इस्तेमालु करणु नाजाइज़ ऐं हराम आहिनि ऐं जेको माण्हू इन जो आदी आहे ऐं ज़ाहिर ज़हूर ऐं अलॻि ऐलान नशो करे थो त उहो नाजाइज़ ऐं हराम जो कमु करे रहियो आहे। ऐं जेको शख़्स हराम ऐं नाजाइज़ कमु अलॻि ऐलान करे थो त उहो फ़ासिक़ आहे ऐं फ़ासिक़ जे पुठियां निमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे। इन जो सबबु इहो आहे त फ़ासिक़ जे पुठियां निमाज़ पढ़णु ईअं आहे ॼण को उन जी तज़ीम करणु ऐं कंहिं फ़ासिक़ जी तज़ीम करणु इहो नाजाइज़ आहे, बल्कि उन जी इहानत करणु माण्हू जे मथां वाजिबु आहे। जीअं हाशद तहतावी अला मराकिल फलाह जे अंदरि आहे त कुरिया इमामतुल फ़ासिक़, फ़ासिक़ जी इमामत करणु मकरूह तहरीमी आहे। ऐं अॻियां पाण फ़ासिक़ जी तारीफ़ कंदे फरमाए थो त ख़ुरूजुन अन ताअतिल्लाहि तआला बिइर्तिकाबि कबीरतिन, फ़ासिक़ उनखे चइबो आहे जेको कबीरा गुनाह जो इर्तिकाब करे अल्लाह जी इताअत खां निकिरी वेंदो हुजे। इन करे जेको शराब अफ़ीम ऐं चर्स ऐं आइस जहिड़ा नशा करे थो त उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ताअत खां निकिरी वञे थो ऐं उहो गुनाह कबीरा जो इर्तिकाब करे थो। ऐं इन किताब जे अंदरि अॻियां आहे त फ़तजिबु इहानतहु शरअन फला युअज़्ज़िमु बितक़दीमिही लिल इमामति, अहिड़े फ़ासिक़ माण्हू जी इहानत करणु ज़रूरी आहे, वाजिबु आहे। इन करे उनखे इमाम जे लाइ अॻियां बीहारणु इहा गोया उन जी तज़ीम आहे, इन खां बचणु घुरिजे। इन इबारतुनि मां मालूम थियो त कंहिं फ़ासिक़ जे पुठियां निमाज़ पढ़णु मकरूह तहरीमी आहे। अहिड़ी तरह जेको नशा वापराए थो ऐं अलॻि ऐलान इहो करे थो ऐं उन जा सबूत पाइनि त अहिड़े माण्हू जी इमामत खां बचणु घुरिजे, कंहिं परहेज़गार ऐं मुत्तक़ी जे पुठियां निमाज़ पढ़णु घुरिजे।